बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल क़ालोनी नंबर 1 जे तरफ़ां हेड मास्टर सर इमाम बख़्शुमरो ऐं सब्जेक्ट टीचर عنايت लاشاري जे तरफ़ां सभिनी प्यारनि शागिर्दनि खे ख़ुशि आमदीद। प्यारा ॿारो, असां पढ़ी आया हुआसीं त जानवरनि ऐं ॿूटनि जा जेके सेल आहिनि उहे मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि। जानवरनि जा सेल ईअं गोल हूंदा आहिनि ऐं ॿूटनि जा सेल कुझु मुस्ततील क़िस्म जा हूंदा आहिनि। ठीकु आहे प्यारा ॿारो, हाणे लाज़मी न आहे त इहे गोल हुजनि, गोल कुझु मुस्ततील। ठीकु आहे, हाणे असांखे चए थो जीवघरड़ो जेको आहे कंहिं बि जानदार जो उहो हिसो हूंदो आहे जिते बेशुमार कम थींदा आहिनि। हाणे असां सभ खां पहिरियां जीवघरड़े जानवरनि जे जीवघरड़े जो अंदरूनी जाइज़ो वठंदासीं ऐं उन जी बनावट ॾिसंदासीं ऐं गॾोगॾु उन जे अंदरि जेके हिसा मौजूदु आहिनि जंहिंखे असीं ऑर्गेनल चवंदा आहियूं उन्हनि जो कम बि ॾिसंदासीं त हर हिकु जानवरनि जे जीवघरड़े जे अंदरि हर हिकु हिसे जो छा कमु आहे। प्यारा ॿारो, जानवरनि जे जीवघरड़े जो सभ खां पहिरियों हिसो जेको आहे उहो आहे घरड़े जो परदो, जंहिंखे अंग्रेज़ी में असां चवंदासीं सेल मेम्ब्रेन। हीउ घरड़े जो चौधारी हिकु क़िस्म जो सन्हड़ो नीम सुराखदार तय हूंदो आहे। हाणे चए थो प्यारा ॿारो, हीउ हिकु जानवरनि जो जेको आहे जीवघरड़ो आहे, इन जे चौधारी हिकु छा आहे, हिकु क़िस्म जो सन्हड़ो नीम सुराखदार तय हूंदो आहे। यानी हीउ हिकिड़ो गोल तय हूंदो आहे, इन जे अंदरि नंढा नंढा सुराख हूंदा आहिनि जंहिंखे असीं चवंदासीं नीम सुराखदार तय। प्यारा ॿारो, नीम सुराखदार तय हुअण करे इन्हनि मां के शयूं त गुज़री सघनि थियूं, के शयूं नथियूं गुज़री सघनि। प्यारा ॿारो, हीउ जेको हिसो आहे इनखे असीं चवंदासीं जीवघरड़े जो परदो। छा चवंदासीं प्यारा ॿारो? जीवघरड़े जो परदो। जीवघरड़े जो परदो बि चवंदा आहियूं असां, या असां झली बि चवंदा आहियूं, या छा चवंदा आहियूं, या असां झली बि चवंदा आहियूं। यानी हिन हिसे खे असीं छा चवंदा आहियूं? जीवघरड़े जो परदो या जीवघरड़े जी झली। प्यारा ॿारो, इन जे अंदरि नंढा नंढा नीम सुराखदार तय हूंदा आहिनि। नीम सुराखदार माना एतिरा सुराख, सफ़ा बिल्कुलु नंढा नंढा सुराख, बारीक सुराख, जंहिंमां कुझु शयूं इन जे अंदरि दाख़िल थी सघनि थियूं, कुझु शयूं इन खां ॿाहिरि ख़ारिज थी सघनि थियूं। कुझु शयूं उहे दाख़िल थी सघनि थियूं जंहिंजो जीवघरड़ो इजाज़त ॾींदो, कुझु शयूं उहे ख़ारिज थी सघनि थियूं जेकॾहिं जीवघरड़ो चाहींदो था। प्यारा ॿारो, हीअ जीवघरड़े जी झली या परदो छा आहे? हिकु चौधारी हिकु गोल क़िस्म जी शइ आहे जंहिंजे अंदरि नंढा नंढा नीम सुराखदार तय हूंदा आहिनि। प्यारा ॿारो, उनखां बाद में असां वटि आहे जीवघरड़े जो माए। चए थो हिन जीवघरड़े जे अंदरि हीउ सॼो जेको इलाइक़ो आहे, हीउ सॼो जेको हिसो आहे, इन खे चइबो आहे जीवघरड़े जो माए। इनखे असां अंग्रेज़ी में चवंदा आहियूं साइटोप्लाज़म। छा चवंदा आहियूं? साइटोप्लाज़म, या असां चवंदा आहियूं जीवघरड़े जो माए। असां हिनखे लिखंदासीं ईअं, जीवघरड़े जो माए। प्यारा ॿारो, हिन जीवघरड़े माए जो कहिड़ो कमु आहे? प्यारा ॿारो, हिन जीवघरड़े जो माए जो छा आहे ऐं इन जो कमु छा आहे? चए थो हीअ जेली जहिड़ी शइ हूंदी आहे। चए थो हिन जे अंदरि अहिड़े क़िस्म जी, फ़र्ज़ु कयो हीअ असां वटि ॿारनि जे खाइण जी जेली आहे। चए थो हीअ जेको अछी हीअ गोल दाइरो आहे, इहो हिन जो छा आहे? जीवघरड़े जी झली या परदो आहे। हीअ जेको ॻाढ़ो हिसो आहे सॼो, मिसाल तौरु हीअ जेको हिसो आहे हीअ छा आहे? जेली आहे। यानी हिन जे अंदरि जेको हीअ सॼो हिसो आहे इहो जेली नुमा शइ सां भरियलु आहे। यानी हीअ जेको सॼो हिसो आहे इहो अहिड़े क़िस्म जी जेली नुमा शइ सां छा आहे? भरियलु आहे। हिन में जंहिंमें केतिरा ई कीमियाई शयूं मौजूदु आहिनि। हीअ जेली आहे, हिकिड़ी कीमियाई शइ जी ठहियलु आहे, तंहिंजे करे हिन जे अंदरि बि कई कीमियाई शयूं मौजूदु हूंदियूं आहिनि। सेल जे अंदरि बि छा आहिनि? कीमियाई शयूं छा आहिनि? मौजूदु हूंदियूं आहिनि, जंहिं करे हिन में केतिरा ई कीमियाई अमल थींदा आहिनि। कीमियाई शयूं जेकॾहिं कंहिं बि हिकु जाइ ते मौजूदु हूंदियूं त हिक ॿिए सां अमल करे केतिरा ई कीमियाई शयूं ठाहींदियूं। समूरो घरड़ो साइटोप्लाज़म वारी जेली सां भरियलु हूंदो आहे। हीउ समूरो जेको घरड़ो आहे हीउ सॼी जेली सां भरियलु आहे। कहिड़ी छा सां भरियलु आहे? अहिड़े क़िस्म जी जेली सां हीउ सॼो हिसो जेको हूंदो आहे उहो छा आहे? भरियलु हूंदो आहे। हिन जे अंदरि घरड़े जो मर्कज़ या न्यूक्लियस हूंदो आहे। चए थो हिन जे अंदरि, हिन जे सेंटर ते, हिन जे अंदरि या हिन जे सेंटर ते, कहिड़ी जॻह ते प्यारा ॿारो? हिन जे सेंटर ते। हिन खे छा चवंदासीं? हिन खे चवंदा आहियूं न्यूक्लियस। छा चवंदासीं? न्यूक्लियस। हिन जे सेंटर ते यानी इन जेली जे अंदरि, हिन पूरी जेली जे मथां अहिड़े क़िस्म जो छा आहे? न्यूक्लियस आहे। न्यूक्लियस कीअं आहे? न्यूक्लियस जी मिसाल असां वठंदासीं ईअं त असां वटि फ़र्ज़ु कयो हिकिड़ो हीउ गोल चिदो आहे, हीअ असां वटि जेली आहे। हाणे हीउ गोल चिदो असां ईअं सम्झो त हीअ असांजो मर्कज़ या न्यूक्लियस आहे जेको हिन जेली नुमा मादे जे सेंटर में मौजूदु हूंदो आहे। किथे मौजूदु आहे? हिन जॻह ते, सेंटर ते। जेकॾहिं हीअ हिन सेंटर ते मौजूदु आहे असां चवंदासीं हीअ हिन जो छा आहे? न्यूक्लियस आहे। छा आहे? न्यूक्लियस आहे। न्यूक्लियस हमेशह किथे हूंदो आहे? हिते सेंटर ते। किथे हूंदो आहे प्यारा ॿारो? हिते सेंटर ते मौजूदु हूंदो आहे। इनखे असीं छा चवंदासीं प्यारा ॿारो?
न्यूक्लियस या मर्कज़। ही छा आहे? जीवघरड़े जो माए या साइटोप्लाज़म चवंदासीं, हिन खे छा चवंदासीं? न्यूक्लियस। छा चवंदासीं? न्यूक्लियस हमेशह हिते सेंटर ते मौजूदु हूंदो आहे। इन जो कमु छा आहे, इहो छा आहे, इन जो कमु छा आहे, इहो बि असां बाद में पढ़ंदासीं। प्यारा ॿारो, न्यूक्लियस खां अलावा इन जी जाइ ते हिते नंढा नंढा सुराख बि हूंदा आहिनि। छा हूंदा आहिनि? नंढा नंढा नीम सुराख हूंदा आहिनि। हिते छा हूंदा आहिनि? नंढा नंढा सुराख। हाणे इहे नीम सुराख छा आहिनि? चए थो ऐं के ख़ाली जायूं या खाल पण हुजनि। चए थो इन साइटोप्लाज़म जी, यानी हिन साइटोप्लाज़म जे अंदरि कुझु ख़ाली जायूं या खाल मौजूदु आहिनि। हिते कुझु ख़ाली जायूं या खाल मौजूदु आहिनि। न्यूक्लियस जेको न्यूक्लियस या मर्कज़ हूंदो उहो सेंटर में हूंदो। इन जे चौधारी नंढा नंढा सुराख हूंदा। इन नंढनि नंढनि सुराखनि खे छा चवंदासीं? न्यूक्लियस, जायूं, ख़ाली जायूं या वैक्यूल। प्यारा ॿारो, हाणे असां पढ़ी आया आहियूं त असां जानवरनि जे जीवघरड़े जे चौधारी जेका ही गोल दायरो आहे, इन गोल दायरे खे असीं छा चवंदासीं? जीवघरड़े जो पर्दो या झली। यानी ही जेको गोल दायरो आहे इन खे छा चवंदासीं? जीवघरड़े जो पर्दो या झली। हिन जे अंदरि जेको हिसो आहे इन खे असीं छा चवंदासीं? साइटोप्लाज़म। साइटोप्लाज़म जे अंदरि बेशुमार नंढा नंढा ऑर्गेनल मौजूदु आहिनि, यानी उन जा हिसा मौजूदु आहिनि। यानी सेल जा जेके हिसा आहिनि उहे सभु जा सभु किथे रहनि था, किथे पयल रखियल आहिनि, उहो हिन जे जीवघरड़े जी साइटोप्लाज़म में, जीवघरड़े जे साइटोप्लाज़म या जीवघरड़े जी जेली नुमा मादे जे मथां रखियल आहिनि। इन खां अलावा नंढा नंढा नीम ख़ाली सुराख बि आहिनि जेके हिते मौजूदु आहिनि, जंहिंमें असां कुझु शयूं, असांजो जेको जीवघरड़ो आहे उहो कुझु शयूं छा करे थो? स्टोर करे थो। फ़र्ज़ु करियो लूणु आहे, उहो बि नंढे नंढे सुराखनि में स्टोर थिए थी। ठीकु आहे। खंडु आहे, उहा हिते स्टोर थिए थी। ॿिए क़िस्म जो जेको खाधो ठहे थो या ॿाहिरां अचे थो या केमेई अमल जे ज़रिए जेका शइ ठहे थी उहा पाण इन जॻहियुनि ते छा थिए थी? स्टोर थिए थी। प्यारा ॿारो, इन लेक्चर जे अंदरि असां पढ़ी आया आहियूं त हीउ जेको गोल दायरो आहे इन खे चवंदासीं जीवघरड़े जो पर्दो। हिन जे अंदरि जेको हिसो आहे सॼो, इन खे छा चवंदासीं? जीवघरड़े जो माए या साइटोप्लाज़म। साइटोप्लाज़म जे अंदरि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ऑर्गेनल मौजूदु आहिनि। उन्हनि ऑर्गेनल खे चवंदासीं असां न्यूक्लियस ऐं असां वैक्यूल। न्यूक्लियस ऐं वैक्यूल खां अलावा जीवघरड़े जे अंदरि बेशुमार ॿियूं शयूं बि मौजूदु आहिनि। जीवघरड़े जे अंदरि माइट्रोकॉन्ड्रिया बि मौजूदु आहे, गाल्जी बॉडीज़ बि मौजूदु आहिनि। उहे असां अॻियनि क्लासनि में, 7 क्लासनि में, 8 क्लास में पढ़ंदासीं। इन खां अलावा असां हाणे ही घणा थी विया हिसा? पहिरियों हिसो घरड़े जो पर्दो, ॿियो हिसो छा आहे? जीवघरड़े जो माए पढ़ियो आहे। हाणे उन खां बाद में असां हिन ख़ाली वैक्यूल जे बारे में बि पढ़ंदासीं ऐं न्यूक्लियस जे बारे में बि पढ़ंदासीं। प्यारा ॿारो, असां सेल जे बारे में पढ़ी आयासीं। असां पढ़ियासीं त हीउ जेको हिसो आहे उहो जीवघरड़े जो पर्दो या झली आहे। हीउ जेको हिसो आहे इनखे असीं छा चवंदा? न्यूक्लियस। हीउ जेको हिसो आहे इनखे असीं छा चवंदासीं? वैक्यूल। प्यारा ॿारो, हाणे असां वैक्यूल जे बारे में पढ़ंदासीं त हीउ वैक्यूल आहिनि छा? चए थो ख़ाल या वैक्यूल। ही ख़ाल या वैक्यूल छा आहिनि? ही ख़ाली जायूं हूंदियूं आहिनि। ही जेके जायूं मौजूदु हूंदियूं आहिनि प्यारा ॿारो, इहे सभु जो सभु छा हूंदियूं आहिनि? ख़ाली हूंदियूं आहिनि। जन में हवा, पाणियाठ ऐं ख़ुराकी ज़रड़ा मौजूदु आहिनि। यानी इन्हनि जे अंदरि हवा, पाणी ऐं ख़ुराकी ज़रड़ा मौजूदु हूंदा आहिनि। हिन सेल जे अंदरि जॾहिं ॿाहिरियां खां का बि शइ, हवा ईंदी, पाणी ईंदी, पाणियाठ ईंदो या ख़ुराकी ज़रड़ा ईंदा त इहे सॼे जे सॼा किथे स्टोर थींदा? हिन वैक्यूल या ख़ाल जे अंदरि। प्यारा ॿारो, ही ख़ाली जायूं तमामु नंढड़ियूं ऐं घणी तादाद में साइटोप्लाज़म में मौजूदु आहिनि। हाणे चए थो ही साइटोप्लाज़म जेको आहे ही सॼो, यानी ही जेको साइटोप्लाज़म आहे सॼो, हिन जे मथां केतिरा ई तादाद में, तमामु घणी तादाद में ऐं तमामु नंढड़ा नंढड़ा वैक्यूल मौजूदु आहिनि। प्यारा ॿारो, उनखां बाद में असां वटि आहे मर्कज़, जंहिंखे असीं छा चवंदासीं? न्यूक्लियस। हाणे न्यूक्लियस छा आहे? मर्कज़ घरड़े में थींदड़ सभिनी कीमयाई अमलनि खे पंहिंजे अख़्तियार में रखे थो। यानी हिन घरड़े जे अंदरि जेके बि कीमयाई शयूं थींदियूं आहिनि, खाधो, पाणियाठ, हवा, उन सभिनी खे कढाए करे का ॿी शइ तयारु कराइणु, त इहे सॼे जे सॼा जेके कीमयाई अमल आहिनि इन सॼनि खे इख़्तियार में जेको रखे थो, ही केरु रखे थो? न्यूक्लियस रखे थो। केरु रखे थो? न्यूक्लियस रखे थो। हिन में क्रोमोज़ोम्स बि मौजूदु हूंदा आहिनि। हिन जे अंदरि क्रोमोज़ोम्स हूंदा आहिनि। हिन जे अंदरि छा हूंदा आहिनि? क्रोमोज़ोम्स मौजूदु हूंदा आहिनि। अहिड़े क़िस्म जा ईअं गोल, अहिड़े क़िस्म जा धागे नुमा जेके आहिनि शयूं मौजूदु हूंदा आहिनि, जंहिंखे असीं छा चवंदासीं? क्रोमोज़ोम्स। प्यारा ॿारो, ही क्रोमोज़ोम्स छा आहिनि? चए थो ही धागेनि जहिड़ा हूंदा आहिनि। माना ही जेके हूंदा आहिनि धागे वांगुरु हूंदा आहिनि, जेके वालदेन खां संदि औलाद में मुंतक़िल थींदा आहिनि। ही वालदेन खां हमेशह औलाद में मुंतक़िल थींदा आहिनि। वालदेन ऐं औलाद जो मतिलबु आहे त ही ख़ुदि वालिदा, जॾहिं ही ॿिनि हिसनि में टुटंदो त हिकिड़ो हेॾे हलियो वेंदो, हिकिड़ो हेॾो, यानी ही 2 सेल जॾहिं ठहंदा, इहे 2 सेल इन जी औलाद चइबा ऐं इहे हिकिड़ो जेको आहे
हिकिड़े हिसो हेॾे वेंदो, ॿियो हिसो केॾांहुं वेंदो, हेॾो, यानी हेॾे हिकिड़ो नओं सेल ठही पवंदो, हिन पासे नओं सेल। हीउ जेको पहिरियों सेल हो इहो छा हो, वालदेन हुयो। हाणे जेके ॿार सेल ठहिया इहे छा आहिनि, इहे औलाद आहिनि। यानी जॾहिं बि सेल ॿिनि हिसनि में टुटंदो त हिकिड़ो हिसो असांजो हिन पासे हलियो वेंदो, इहो क्रोमोज़ोम्स हिन पासे हलियो वेंदो, ॿियो हिसो हिन पासे हलियो वेंदो। हाणे चए थो इन्हनि में कंहिंमें हिदायतूं इशारा मौजूदु हूंदा आहिनि, हिन जे अंदरि कंहिंमें हिदायतूं इशारा मौजूदु आहिनि जेके इन्हनि खे नवे घरड़े ठाहिण लाइ घुर्बल हूंदा आहिनि। यानी हीअ जेकॾहिं नओं घरड़ो आहे, हिकु घरड़े मां ॿ घरड़ा ठहिनि था त इन में जेके हिदायतूं ऐं इशारा जेके आहिनि उहे कंहिंजे अंदरि मौजूदु आहिनि, इन्हनि जे अंदरि। जेसि ताईं हीअ हरकत करणु शुरू न कंदा, हीअ पंहिंजूं हिदायतूं या इशारा ॾियणु शुरू न कंदा, एसि ताईं हीअ जेको पेरेंट सेल आहे, वालदेन वारो सेल आहे, इहो ॿिनि हिसनि में टुटंदो न, जेसि ताईं इहे ॿई क्रोमोज़ोम्स न चाहिनि। ठीकु आहे प्यारा ॿारो। हाणे जेके ही घरड़नि जे अमलनि खे पंहिंजे ज़ाब्ते में रखंदा आहिनि, यानी घरड़े जे अंदरि जेके बि अमल थींदा आहिनि, पाणियाठ आहे, हवा आहे, खुराकी ज़रड़ा आहिनि, या उन्हनि मां का ॿी शयूं जेके ठहनि थियूं, इहे सभु जे सभु इन जे अंदरि पाणी या लूण जो जमा थियणु, ग्लूकोज जो जमा थियणु, खाधे जो जमा थियणु या ख़ारिज थियणु, सॼे जो सॼो हुकुम केरु ॾींदो आहे पुटु, हीअ असांखे क्रोमोज़ोम्स ॾींदा आहिनि। केरु ॾींदा आहिनि, क्रोमोज़ोम्स ॾींदा आहिनि। क्रोमोज़ोम्स इन पूरे असांखे त इहा ख़बर आहे त हीउ न्यूक्लियस जेको आहे हिननि जे सॼे खे अख़्तियार रखे थो सेल खे, पर न्यूक्लियस जे अंदरि जेके क्रोमोज़ोम्स आहिनि उहे वाहिद शयूं आहिनि जेके हिन न्यूक्लियस जे अंदरि जेके बि कमकार आहिनि उन्हनि खे कंट्रोल कंदा आहिनि। प्यारा ॿारो, असां क्लास 6 जे अंदरि तक़रीबन कंहिं बि जीव घरड़े जा 5 हिसा पढ़ियासीं। पहिरियों हे जीव घरड़े जो झली या पर्दो, 2 नंबर ते साइटोप्लाज़म, 3 नंबर ते न्यूक्लियस, 4 नंबर ते वैक्यूल ऐं 5 नंबर ते छा पुटु, क्रोमोज़ोम्स। प्यारा ॿारो, सुभाणे असां पढ़ंदासीं त ॿूटे जो जीव घरड़ो छा आहे ऐं उन जे अंदरि जेके बनावत आहे उहा कहिड़ी आहे ऐं उन सभिनी बनावतनि जो कमु कहिड़ो आहे उहो पढ़ंदासीं। तेसिताईं मूंखे ॾियो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।